ख़बर शामिल कंदासीं जैकाबाद मां। जैकाबाद सिविल अस्पताल जे सिविल सर्जन डॉक्टर इरशाद अहमद सर्की जी इजाज़त सां वीरक फार्मा वारनि सर सब्ज़ पाकिस्तान जे नाले सां कैंपेन जो इनक़ाद कयो, जंहिंमें सिविल अस्पताल जो सिविल सर्जन डॉक्टर इरशाद अहमद सर्की साहब ख़ासि महिमान तौर शिरकत कई ऐं डॉक्टर गज़ाला साहिबा, डॉक्टर रुमाना साहिबा, डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद टालानी साहब, हेड क्लार्क इखलाक अहमद सुमरो, क्लार्क अब्दुल नबी मंझू, नूर मोहम्मद नुनारी, राजा खान मुगेरी, गुलाम सरवर कलोड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वीरक फार्म जे मैनेजर मुमताज़ अली भट्टी, इमाम बख्श अब्बासी, मोहसिन अली कुझु वणनि जा ॿूटा कैंपेन जी शुरूआति सिविल सर्जन डॉक्टर इरशाद सर्की साहब, डॉक्टर गज़ाला साहिबा, डॉक्टर रुमाना साहिबा सां गॾिजी वणनि जा ॿूटा पोखे कई। MS डॉक्टर इरशाद अहमद सर्की चयो त असां वटि गर्मी पद 52 सेंटीग्रेड ताईं आहे। सॼे शहर में वण पोखण सां गर्मी घटिबी। वीरक फार्मा टीम तरफ़ां आख़िर में डॉक्टर साहब खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पहिरायो जी पार्क में वण लॻाइण जी इजाज़त ते सिविल सर्जन डॉक्टर इरशाद अहमद सर्की साहब जो शुक्रियो पिणु अदा कयो।